नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। आउं आहियां वली मोहम्मद चाड़ो। नाज़रीन, रेडियो पाकिस्तान के सीनियर ब्रॉडकास्टर ऐं अनाउंसर नूर मोहम्मद ख़ासकली कराची थाणे आॾो पुलिस गदी ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त कुछ साल अॻु कराची जे नेशनल स्टेडियम ते हिकु मज़दा वारे मोटरसाइकिल खे पोयां टक्कर हणी एक्सीडेंट कयो, जंहिंजे नतीजे में मुंहिंजो पुटु नज़ीर ख़ासकली शदीद ज़ख़्मी थियो हो, जेको कराची जे निजी अस्पताल में हमेशह लाइ असांखे छॾे वियो। सिटी कोर्ट कराची में केस हलंदो रहियो। 2 सालनि बैदि कोर्ट तरफ़ां हुंडा गाॾी जेका न्यू टाउन थाणे जे तहवील में हुई, लेटर खणी थाणे ते पहुती हाइर मुहर्रर मुमताज़ सां मिली। जज तरफ़ां लेटर ॾिनोसीं। गाॾियूं सभु गाॾियूं चेक करण बैदि चेचिस नंबर ज़रिए गाॾी हथ आई, पर गाॾी जो फ्रेम ऐं इंजण लॻल ही बाक़ी सभु हर शइ निकितल हुई। उन वधीक चयो त असां तस्वीर कढणु घुरी, पर पुलिस अमले रोकियो। असां मजबूर थी वापसि आयासूं। पुलिस गद्दीअ जी इंतिहा आहे, उमानत में ख़यानत थी आहे। उन पुलिस जे आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। उनजो चवणु हो त आउं हिकु रिटायर मुलाज़िम रेडियो पाकिस्तान क़ौमी इदारे में 40 साल अनाउंसर, कंपेयर, प्रोड्यूसर ऐं रिपोर्टर तौरु कमु करे चुको आहियां। अफ़सोस उन ॻाल्हि जो आहे जो मुंहिंजो पुटु ख़ुदा वठी वियो, पर उन जी रहियल निशानी खे बि पुलिस अमले तबाह ऐं बर्बाद कयो आहे। ब्रॉडकास्टर नूर मोहम्मद ख़ासकली मीडिया खे गुज़ारिश कई आहे त मुंहिंजी मदद करे पुलिस गद्दी ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे।